टंडो आदम मां रिपोर्ट करायो आहे। आज़ाद पंवर पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग डिपार्टमेंट जी लापरवाही सबबि टंडो आदम शहर के मुख़्तलिफ़ इलाक़नि में आवाम के साफ़ पानी मुहैया करण लाइ लखें रुपयनि जी लागत से तामीर करायल वाटर फिल्टर प्लांट नाकारा बणिजी विया। अमलो गायब, सामान चोरी। सिंध हुकूमत पारां पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग डिपार्टमेंट ज़रिए आवाम के साफ़ पानी की सहूलत मुहैया करण लाइ साल 2010 में टंडो आदम शहर के खैर मोहम्मद गोठ तालका अस्पताल मोहम्मदी चौक सिटी थाने अॻियां ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ इलाक़नि वाटर फिल्टर प्लांट तामीर कराया विया हुआ, जिन जो इफ़्तिताह उन वक़्तु MPA ऐं डिस्ट्रिक्ट डेवलपमेंट कमेटी जे चेयरमैन फिदा हुसैन डेरो कयो हो, जॾहिं त वाटर फिल्टर प्लांटनि खे हलाइण लाइ सभिनी हंधनि ते बि ऑपरेशन पिणु मुक़ररु कया विया हुआ। उन बाबति मालूम थियो आहे त हर हिकु फिल्टर प्लांट ते तक़रीबन 50 लख रुपया ख़र्च थियल आहिनि। ॼाणायल फिल्टर प्लांट पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग डिपार्टमेंट जे अदम तवज्जा ऐं लापरवाही सबबि कुझु सालनि खां गैरफ़ाल बणियल आहिनि। हिन वक़्तु मज़कूरा वाटर फिल्टर प्लांटनि में लॻल टोंटियूं, रूटर ऐं ॿियो सामान पिणु चोरी थी चुको आहे, जॾहिं त उते मुक़ररु थियल मुलाज़िम बि गाइबु आहिनि।